बुढ़ो फ़क़ीर सिंध जो मशहूर रागी, रेडियो ऐं टीवीअ जो फ़नकार थी गुज़रियो आहे। बुढ़ो फ़क़ीर वल्द मोहम्मद सिद्दीक़ ज़ात मंगणहार मिठी शहर में सन 1942 तारे ॼाओ। ॻाइण जी शुरुआत 15 सालनि जी उमिरि में कयाई। हिन ॻाइण जी सिखिया उस्ताद मुराद फ़क़ीर खां वरिती। मुराद फ़क़ीर खे 1967 में बालवा में लॻियल मारोई जे मेले में ॻाइण खां पोइ रेडियो ते प्रोग्राम मिलियो। संदसि केतिरा ई रिकॉर्ड मौजूदु आहिनि। खेसि कराची टीवीअ ते 1995 ईस्वीअ में प्रोग्राम मिलियो। केतिरा ई प्रोग्राम कयाई। बुढ़े फ़क़ीर, शाह लतीफ़, सचल सरमस्त, मुर्तज़ा ॾाॾाई, अब्बास अली शाह ऐं हाजी अहमद मल्ला खे ॻायो आहे। खेसि 2 अवार्ड पिणु मिली चुका आहिनि। बुढ़े फ़क़ीर 3 जून 2005 ईस्वी ते वफ़ात कई।